अस्सलाम वालेकुम दोस्तों, धमाकेदार नई अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जे बारे में। ख़ासि ॻाल्हियूं अॼु तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, छा अचण वारी क़िस्त में हाणे हिकु नई चेंजिंग थियण वारी आहे? छा तकरार ड्रामे में ही छा थी रहियो आहे? दोस्तों, अॼु हिकिड़ी तव्हांखे ख़ासि ख़बर ॾियण वारा आहियूं। दोस्तों, इहो जेको सूबेदार आहे, पहिरियों तव्हांखे थोरी ॾींहंनि जी ॻाल्हि ॿुधायूं। इहो जेको आहे इक़बाल, इहो धोखो कंदो कंहिंसां? शेर अली सां। शेर अली केॾी जहिड़े में लाहींदो, बिल्कुलु शेर अली जहिड़े में फासी वेंदो। हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों, जीअं हाणे बख़्शल बि जेको आहे मीर जे नज़रनि में किरी पवंदो, लेकिन बख़्शल बेगुनाह आहे। अचण वारी क़िस्तनि में बख़्शल जे मथां मीर जो एतबार खजी वेंदो। जॾहिं उनखे नवाब खान जे ॻोठ में धोखो मिलंदो, हू ईअं सोचींदो त बख़्शल कई मुखबिरी, लेकिन ईअं न हूंदो आहे। वक़्त खे बेनकाब करण जे लाइ बि मीर कोशिशि कंदो। ऐं अचण वारनि क़िस्तनि में जेको आहे दोस्तों, सजाउल खान बि कोशिशि कंदो इन शइ जी त वक़्त खे पटड़ी तां लाहियां ऐं इन खे बेनकाब कयां। ऐं भावल ऐं मीर जो ठाव जीअं मुमकिन बणिजी सघे, लेकिन भावल दिल में ॿी ॻाल्हि आहे ऐं पंहिंजी न्याणी जे मुंहं ते ठाह जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे, लेकिन सचाई अञा वक़्त सां बदल आहे। ऐं तव्हांखे दोस्तों इहो मां ॿुधायां, शेर अली जहिड़े में लही वेंदो, हाणे फासी वेंदो। शेर अली लाइ पुलिस बि वहल कंदी, नवाब खान बि वहल कंदो। पहिरियों थोरो घणो बचियल हुयो, लेकिन पुलिस उनखे तंग करे पई। हाणे उहो जॾहिं चोरियूं कंदो, नवाब खान ॾे लहंदो हेॾे होॾे, त भंडण पवंदो। ऐं शेर अली पंहिंजा मफ़ाद हासिल करण जे लाइ फ़िलहालु दोस्तनि जूं ऐं दुश्मन जूं क़ुर्बानियूं ॾींदो। थी सघे तो मीर जी क़ुर्बानी ॾे, थी सघे तो सजावल मूसा वारनि जी बि क़ुर्बानी ॾे। अचण वारनि क़िस्तनि में तो इहो बिल्कुलु तव्हां साम्हूं अची वेंदो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदव त तकरार ड्रामो ज़बरदस्त थी वेंदो ऐं अञा मज़ो कंदो। ऐं तकरार ड्रामे में दोस्तों जेकियूं ही चेंजिंगूं अची रहियूं आहिनि, शेर अली खे हिकिड़ो नए रूप में ॾिसणु चाहियो।